नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी सिंध वॉलीबॉल एसोसिएशन जे सेक्रेटरी जनरल शाहिद मसूद वण पोखींदड़ मुहिम जो इफ्तिताह कयो। इन रिपोर्ट अख्तर अली जे मुताबिक़ इन सिलसिले में हिन इंटरनेशनल वॉलीबॉल प्लेयर मज़हरुद्दीन मेमण ऐं ॿियनि अमलदारनि सां गॾु वण पोखींदे तकरीब जो इफ्तिताह कयो ऐं दुआ कई। बाद में ॿियनि ऑफिसरनि पिण पोख कई। इन सिलसिले में हिन सिंध वॉलीबॉल एसोसिएशन जे मेंबर ज्वाइंट सेक्रेटरी हैदराबाद डिविजनल ओलंपिक स्पोर्ट्स कमेटी ऐं डायरेक्टर फिजिकल एजुकेशन गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज कोटड़ी आयशा इरम खे तफ़सील ॾींदे हिन ॿुधायो त पाकिस्तान वॉलीबॉल फेडरेशन ऐं सिंध ओलंपिक एसोसिएशन जी हिदायत ते सिंध वॉलीबॉल एसोसिएशन न रुगो पाकिस्तान जे नारे तहत मुहिम शुरू कई आहे, पर सभिनी डिविजनल सेक्रेटरीज़ नूर हसन बलोच अखर, परवेज अहमद शेख हैदराबाद, इम्तियाज जागीरानी लाड़काणो, मोहम्मद शाह बाजू शहीद बेनज़ीराबाद, मोहम्मद इकबाल राजपूत मीरपुर ख़ास खे पिण पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में वण पोखण जी मुहिम शुरू करण जी हिदायत कई वई आहे। नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी में तूफ़ानी बरसात रुकजण बाद सीएमओ कोटड़ी खुदाबख्श सेवाणी, वाइस चेयरमैन मोहम्मद यूनिस शेख ऐं काउंसलर सैयद इरफान अली शाह शहर जो दौरो करे बल्दिया अमले जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मोटर्स लॻाए जल्द पाणी निकाल करण जूं हिदायतूं ॾिनियूं। बरसात दौरान शहर जो सभु ड्रेनेजूं मुकम्मल फाल रहियूं ऐं पब्लिक हेल्थ जे ताउन सां जनरेटर स्टैंड बाय रखी पाणी निकाल करायो पियो वञे। सुबुह ताईं शहर में मेन रस्तनि चौकनि तां पाणी निकाल कराए सफ़ाई सुथराई कराई वेंदी। बल्दिया अमलो मुहर्रमुल हराम दौरान 24 कलाक ड्यूटी ते रहंदो। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त भान सईदाबाद थाणे ते फर्स्ट सिविल जज सेवण मोहम्मद फारूक अब्बासी जो छापो। गैर कानूनी तौर ते कैद बणियल 7 ॼणा आज़ाद पुलिस ते कावड़ जो इज़हार। फर्स्ट सिविल जज पारां एसएचओ भान ज़ाहिद खोसो ते सख़्त कावड़ 24 अगस्त ते रिकॉर्ड समेत अदालत तलब। आज़ाद थियलनि में मुहर्रम बुगियो, सुद्रो माछी, सफर माछी, वसीम माछी, इरफान माछी, मोहम्मद अफजल गाडेई, इल्ताफ गाडेई शामिल। ताहिर सोलंकी जी दरख्वास्त ते अदालती छापो हयो वियो। आज़ाद थियलनि खे 24 अगस्त ते सेशन कोर्ट जामशोर में पेश थियण जो हुकुम। आज़ाद थियलनि खे संदन वटां हथ कयल मुकम्मल सामान पिण ॾिनो पियो। 7 ॼणनि ते सख़्त जिस्मानी तशद्दुद थियल ऐं उन्हनि खे ज़बरदस्ती शहर जूं चोरियुनि जो चवनि था त क़बूल कयो, जंहिं तां 4 ॾींहनि खां सख़्त तशद्दुद करे रहिया आहिनि।